रिपोर्ट शामिल कंदा हलूं कंबर मां। रिपोर्टर खालिदो सैद चांडियो जी रिपोर्ट मुताबिक़ कंबर IBA 40+ पास PST ऐं GST रेजिवियल उम्मीदवारनि तरफ़ां एहतिजाजी मुज़ाहिरो करे टायरनि खे बाहियूं ॾेई शहीद बेनज़ीर भुट्टो प्रेस क्लब पहुता। उन मौके ते अब्दुल गफ़ार मुगेरी, रोशन अली शाबरानी, सदाम हुसैन खंड, सजाद अली लाखो, दानिश अली कलड़ो समेत ॿियनि चयो त IBA टेस्ट पास 40 खां वधीक नंबर हासिल कंदड़ PST ऐं GST रेजिवियल उम्मीदवारनि खे ऑफर ऑर्डर जारी करे बेचैनी ख़त्म कई वञे। मुसलसल एहतजाज करण जे बावजूद को खड़ तेल न निकितो आहे। ऑफर ऑर्डर जारी न करण असां सां नाइंसाफ़ी ऐं तालीम ऐं शऊर जो क़त्ल, ईंदड़ नस्ल जो क़त्ल आहे। जेकॾहिं हुकूमत इंसाफ़ न कयो ऐं टाइम पीरियड में वाद न कई वई त ईंदड़ चूंड में असीं बाइकाट कंदासीं। हर दस्तूर शहूर दुश्मन हर दस्तूर तालीम जो कत्लिया मेरे जो कत्लिया नस्ल जो कत्लिया पढ़ नौजवान सां तालीम सां बचड़न सां ईंदड़ नस्लनि सां ईंदड़ नस्लनि जो कत्लिया ईंदड़ लाइ मतलब इहो ई जोड़ींदासीं छाकाणि त हुकूमत नथी चाहे त असांजो मसइलो हल थिए। उहा असांखे पाण चवे थी त तव्हां प्रेस क्लब जे बजाय तव्हां मतिलबु त मेन शहर में बंदि कयो। असां लास्ट टाइम बि बबलो बंदि कयो त 24 कलाक असां खंबिया वियासीं राति जे पहर में, वरी असांखे राति जी ऊंदहि में छॾे वियो 24 कलाकनि खां पोइ, ॼण त असां कचे या धाड़ियल हुजूं। हिन वक़्तु बि असां प्रेस क्लबनि ते अची अची थकिजी पिया आहियूं। जेकॾहिं असांजो मसइलो हल न थियो त असां मेन रोड बंदि कंदासीं। ऐं असांजो बि साॻियो मुतालबो आहे त असां काफ़ी 4 साल खां वठी प्रेस क्लबनि ते बबरलोए बाईपास ते सखर असां विया आहियूं। प्रेस क्लब ते को बि सिंधियो प्रेस क्लब असां न छॾियो आहे। हिनमहिल ताईं असांजो इंसाफ़ नथो थिए ऐं असां हुकूमत खे इहो चवणु था चाहियूं जेकॾहिं अञा ताईं असांजो इंसाफ़ न थियो त ॿी सूरत में असां जेके वॾा शहर आहिनि उहे बंदि कंदासीं। शहरनि जा मेन चौराहा आहिनि उहे बंदि कंदासीं। असां सूबाई लेवल ते बि हड़तालुनि जा दोस्तनि खे सॾु ॾेई ऐं इंसाफ़ इंशाअल्लाह हिकु ॾींहुं वठंदासीं। कंबर शहर जंहिंजो MN बिलाल साहब पाण आहे ऐं कंबर शहर सां जेका नाइंसाफ़ी आहे तालीम जे हिसाब सां पूरी सिंध में कंहिं बि ज़िले सां न आहे। ऐं हर दफ़े जेका बि टेस्ट थी आहे उन में कंबर ज़िले खे नज़रअंदाज़ कयो वियो आहे। असां बिलाल साहब खे गुज़ारिश था कयूं त तव्हांजे सेक्रेटरी, तव्हांजे जेके मिनिस्टर आहिनि, जेके कंबर जा MP MN आहिनि, उन्हनि जो को बि हाल कान्हे, उहे करप्शन में मुलविस आहिनि। असां गुज़ारिश था कयूं त असां चीफ जस्टिस सिंध ऐं बिलावल साहब ख़ुदि पाण इंसाफ़ कनि। बाक़ी हिननि में का बि उमेदु कान्हे। महिरबानी करे असांखे ऑफर ॾिना वञनि।